अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, तव्हांजे ऐं असांजे ज़हन में अक्सर इहो सुवाल ईंदो रहंदो आहे त दुनिया में मुस्लमान मुल्क घणा आहिनि। तव्हांजे सवाल जो जवाबु हिन वीडियो में तव्हांखे मिली वेंदो। अचो त ॾिसूं था दुनिया जा मुस्लमान मुल्क। सऊदी अरब जी आबादी लॻभॻि 4 करोड़ आहे। रियाज़ शहर सऊदी अरब जो कैपिटल आहे। UAE, जंहिंखे मुतहिदा अरब अमारात बि चवंदा आहियूं। UAE जी आबादी 1 करोड़ खां बि घटि आहे। UAE जो कैपिटल अबूधाबी आहे। मलेशिया जी आबादी तक़रीबन 3 करोड़ आहे। कोलालमपुर मलेशिया जो कैपिटल आहे। तुर्की हिकु पावरफुल इस्लामी मुल्क आहे। तुर्की पाकिस्तान जो बहितरीन दोस्त बि आहे। तुर्की जी आबादी तक़रीबन 8 करोड़ आहे। अंकारा तुर्की जो गादी जो हंधु आहे। इंडोनेशिया जी आबादी मुस्लिम मुल्कनि में सभ खां वधीक आहे। तक़रीबन 26 करोड़ आबादी आहे। इंडोनेशिया जी जकार्ता इंडोनेशिया जो कैपिटल शहर आहे। ईरान जी आबादी तक़रीबन 8 करोड़ आहे। तेहरान ईरान जो गादी जो हंधु आहे। नाइजीरिया मुसलमान अफ्रीकी मुल्क आहे। नाइजीरिया जी आबादी तक़रीबन 19 करोड़ आहे। अबूजा नाइजीरिया जो कैपिटल आहे। अल्जेरिया बि हिकु अफ्रीकी मुल्क आहे। अल्जेरिया जी आबादी तक़रीबन 4 करोड़ आहे। पाकिस्तान हिकु सुपर पावर इस्लामी मुल्क आहे। वाहिद मुस्लिम मुल्क आहे जंहिं वटि एटम बम जी ताक़त आहे। पाकिस्तान जी आबादी 21 करोड़ आहे ऐं गादी जो हंधु इस्लामाबाद आहे। बांग्लादेश 1971 में पाकिस्तान खां आज़ादु थींदड़ मुल्क बांग्लादेश जी आबादी तक़रीबन 16 करोड़ आहे। ढाका बांग्लादेश जो कैपिटल शहर आहे। लिबिया उत्तर अफ्रीकी मुल्क आहे। लिबिया जी आबादी 1 करोड़ खां बि घटि आहे। ट्रिपोली लिबिया जो कैपिटल आहे। कज़ाकिस्तान जी आबादी तक़रीबन 1.5 करोड़ आहे। गादी जो हंधु नूर सुल्तान आहे। कतर जी आबादी 1 करोड़ खां बि घटि आहे। दोहा शहर कतर जो गादी जो हंधु आहे। इजिप्ट जंहिंखे मिस्र चवंदा आहियूं। इजिप्ट जी आबादी 9 करोड़ आहे। अलकायरा इजिप्ट जो गादी जो हंधु आहे। ओमान जी आबादी बि 1 करोड़ खां घटि आहे। ओमान जो कैपिटल शहर मस्कत आहे। इराक जी आबादी 3 करोड़ आहे। गादी जो हंधु बगदाद अथसि। कुवैत जी करंसी तमामु महांगी आहे। पाण 1 कुवैती दीनारो वठण लाइ 550 रुपयो पाकिस्तानी ॾींदासीं। कुवैत जी आबादी 1 करोड़ बि न आहे। कुवैत जो गादी जो हंधु बि कुवैत शहर आहे। बहरैन जी आबादी बि 1 करोड़ खां घटि आहे। मनामा शहर कैपिटल अथसि। तुनिसिया उत्तर अफ्रीकी मुल्क आहे जंहिंजी आबादी 1 करोड़ आहे। तुनिसिया जो गादी जो हंधु ट्यूनिस आहे। मोरक्को जी आबादी 3 करोड़ आहे। कैपिटल शहर रबात अथसि। आयोरी कोस्ट ओलह अफ्रीकी मुल्क आहे। आयोरी जी आबादी 4 करोड़ आहे। यामासूक्रो गादी जो हंधु अथसि। यमन तव्हांखे ख़बर आहे मुसलसल जंगियुनि में रहियो आहे। हिकु अरब मुल्क आहे। यमन जी आबादी तक़रीबन 4 करोड़ आहे। यमन जो कैपिटल शहर साना आहे। सीरिया जंहिंखे शाम चवंदा आहियूं। शाम हिन वक़्त बि जंग खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुल्क शाम जी आबादी 1.5 करोड़ आहे। दमिश्क शाम जो कैपिटल शहर आहे। आज़रबाईजान जी आबादी 1 करोड़ खां बि घटि आहे। बाकू शहर आज़रबाईजान जो कैपिटल शहर आहे। गेबून जी आबादी 1 करोड़ खां बि घटि आहे। गादी जो हंधु लिब्रीवेल आहे।
उज़्बेकिस्तान उज़्बेकिस्तान जी आबादी 3 करोड़ आहे। ताशकंद गादी जो हंधु आहे। तुर्कमेनिस्तान जी आबादी 58 लख आहे। कैपिटल शहर अशकाबाद अथसि। ब्रुनाई जी आबादी 4,28,000 आहे। ब्रुनाई जो कैपिटल शहर बंदर श्री बेगवान आहे। जॉर्डन जी आबादी 1 करोड़ खां घटि आहे। गादी जो हंधु अमान अथसि। कैमरून सेंट्रल अफ्रीकी मुल्क आहे जंहिंजी आबादी 2 करोड़ आहे। चाड बि अफ्रीकी मुल्क आहे जंहिंजी आबादी 1.5 करोड़ आहे। चाड जो गादी जो हंधु नजामीना आहे। लिबनान जिथे ख़ौफ़नाक धमाको थियो। लिबनान जो कैपिटल शहर बि बेरूत आहे। मोज़ाम्बिक हिकु ग़रीब अफ्रीकी मुल्क आहे जंहिंजी आबादी तक़रीबन 3 करोड़ आहे ऐं गादी जो हंधु मापुटो आहे। सेनेगाल बि ओलह अफ्रीकी मुल्क आहे जंहिंजी आबादी तक़रीबन 3 करोड़ आहे ऐं गादी जो हंधु डाकार आहे। ताजिकिस्तान जी आबादी 1 करोड़ खां बि घटि आहे। ताजिकिस्तान जो कैपिटल शहर दोशंबी आहे। सुरीनाम ॾखिण अफ्रीका में हिकु नंढो मुल्क आहे जंहिंजी आबादी 5,75,000 आहे। बीनिन जी आबादी तक़रीबन 1 करोड़ आहे। पोर्टो नोवो बेनिन जो गादी जो हंधु आहे। मोरितानिया जी आबादी 1 करोड़ खां घटि आहे। गादी जो हंधु नोआ कचोट आहे। युगंडा जी आबादी 4 करोड़ आहे। युगंडा जो गादी जो हंधु कंपोला आहे। सूडानी माण्हू रंग जा सांवरा थींदा आहिनि। सूडान उत्तर अफ्रीकी मुल्क आहे। आबादी 4 करोड़ अथसि। खार्तूम सूडान जो कैपिटल शहर आहे। टोगो जी आबादी 78 लख आहे। लोम टोगो जो कैपिटल शहर आहे। कारगिस्तान जी आबादी 63 लख आहे। कारगिस्तान जो गादी जो हंधु बिश्केक आहे। अल्बानिया जी आबादी 28 लख आहे। तिराना अल्बानिया जो गादी जो हंधु आहे। गुइनिया जी आबादी तक़रीबन 1 करोड़ आहे। कोनाक्री गुइनिया जो गादी जो हंधु आहे। गायना जी आबादी तक़रीबन 8 लख आहे। जॉर्ज टाउन कैपिटल अथसि। अफ़गानिस्तान जी आबादी तक़रीबन 4 करोड़ आहे। काबुल शहर अफ़गानिस्तान जो कैपिटल आहे। बुर्किना जी आबादी तक़रीबन 2 करोड़ आहे। वागादोगो बुर्किना जो गादी जो हंधु आहे। माली जी आबादी तक़रीबन 2 करोड़ आहे। बमूको माली जो गादी जो हंधु आहे। जबूती जी आबादी तक़रीबन 10 लख आहे। जबूती शहर ई जबूती जो गादी जो हंधु आहे। सोमालिया जी आबादी 1 करोड़ 50 लख आहे। मोगादिशु सोमालिया जो कैपिटल आहे। नाइजर हिकु अफ्रीकी मुल्क आहे जंहिंजी आबादी तक़रीबन 2 करोड़ आहे। गादी जो हंधु नियामी आहे। सीरालियोन जी आबादी 2 करोड़ आहे। सीरालियोन जो कैपिटल शहर फ्रीटाउन आहे। गैम्बिया जी आबादी 22 लख आहे। गैम्बिया जो कैपिटल शहर बंजुल आहे। मालदीव जी आबादी तक़रीबन 5 लख आहे। मालदीव जो कैपिटल शहर माले शहर आहे। कोमोरोस जी आबादी 8,32,000 आहे। कोमोरोस जो कैपिटल मरूनी आहे। गिनिया बिसाओ जी आबादी 18 लख आहे। बिसाओ शहर गादी जो हंधु अथसि।
फ़लस्तीन जी आबादी 50 लख आहे। ही मुल्क जंगियुनि जे वर चढ़ियल आहे। फ़लस्तीन जो गादी जो हंधो राम अल्लाह आहे। दोस्तों उम्मीद है ही मुस्लिम दुनिया जी तव्हांखे मालूमात पसंद आई हूंदी। वधीक कहिड़ी दिलचस्प वीडियोस लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।